हिन दुनिया जे जहान में जंहिंमें रहूं था इन खां सवाइ ॿिया बि जहान आहिनि। सूफ़िया किराम फरमाइनि था हिकिड़ो आहे आलम अरवाह, माना असांजा जिते रूह हुया, रूह जिते हुया उहो रब साईं ॼाणे थो। उन रूहनि खे अञा का शक्ल का तस्वीर कोन हुई का, बसि फ़क़ति रूह ई हुया। उन्हनि खे रब साईं उते पैदा कयो ऐं पोइ फरमायईं अलस्तु बिरब्बिकुम, माना मां तव्हांजो रब आहियां या न आहियां। पोइ सभिनि चयो साईं कालू भला, हा साईं तूं असांजो रब, तूं असांजो ख़ालिक़ मालिक राज़िक़ सभु कुझु तूं। मुफ़सिर लिखनि था, कल्ह मुफ़सिरनि लिखियो आहे त इहो जवाबु पहिरियों हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनो। भला जो लफ़्ज़ हुज़ूर साईं चयो, उनजी बरकत सां पोइ ॿियनि बि चयो। हिकिड़ो इहो थियो आलम अरवाह। ॿियो आहे आलम मब्दअ। आलम मब्दअ माना माउ जो पेट, अमर जो पेट जेको आहे उते असांजे रूहनि खे रब साईं जिस्म में विधो, रूह खे जिस्म में विधऊं। जेको अबे अमां शादी कई वरी उन्हनि जे सोबत करण खां पोइ उन्हनि जो ॿारु थियो पैदा, उन ॿार जी जेका शक्ल सूरत ठही इनखे आलम मब्दअ चइबो आहे। पोइ सव्विरुकुम कैफ़ यशा, रब साईं फरमाए थो उते माउ जे पेट में तव्हांजी शक्ल ऐं तव्हांजी सूरत जीअं मूंखे वणे पियो मां उन ठाहियुमि। उन खां पोइ आहे आलम दुनिया जो, हिनखे दारुल इम्तिहान बि चवंदा आहिनि, यानी इम्तिहान जो घरु। ऐं दुनिया में रब साईं सभिनी खे मोकिले ऐं हिते रब साईं इम्तिहान थो वठे त इंसानु कहिड़े पासे वञे थो। दरस्ता आहिनि रब साईं ठाहिया, فألهمها فجورها وتقواها قد أفلح من زكاها وقد خاب من دساها। हिकिड़ो आहे ख़ैर जो रस्तो, ॿियो आहे शर ऐं बुराई जो रस्तो। इहे ॿ रस्ता आहिनि। रब साईं इंसान खे इख़्तियार ॾिनो, हाणे जहिड़े रस्ते ते तूं हले। जे ख़ैर जे रस्ते ते हलंदे त असां तुंहिंजी मदद कंदासीं, जेकॾहिं शर जे रस्ते ते वेंदे त पोइ तूं शैतान जे हवाले। इन आलम मब्दअ खां पोइ आहे आलम मरज़ख जो, क़बर जो जहान, जो क़बर में इंसान खे दफ़न कयो वेंदो आहे। इहो आहे आलम बरज़ख जो। इन आलम बरज़ख में इंसान जो कुझु इम्तिहान वरितो वेंदो आहे। फ़रिश्ता ईंदा आहिनि मुनकिर ऐं नकीर। पोइ फ़रिश्तो हिकिड़ो चवंदो आहे मर रब्बुक, तुंहिंजो रब केरु आहे। जेकॾहिं मुस्लमान हूंदो आहे त उहो चवंदो आहे त मुंहिंजो रब अलाह आहे, ऐं जेकॾहिं काफ़र हूंदो आहे त उहो कंदो हाय है, कुझु लफ़्ज़ न चई सघंदो आहे। ॿिए नंबर में सुवालु इहो थींदो त हिन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में तुंहिंजो कहिड़ो अक़ीदो आहे। पोइ जेकॾहिं मुस्लमान हूंदो आहे त चवंदो आहे त इहो असांजो नबी, इहो असांजो पैगम्बर, इहो असांजो हिदायत करण वारो आहे। जेकॾहिं काफ़र हूंदो त उहो सही जवाबु न ॾेई सघंदो आहे। टियों सुवालु इहो आहे त मां दीनुक, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे, तुंहिंजो मज़हब कहिड़ो आहे, तूं यहूदी आहीं या ईसाई आहीं, तूं केरु आहीं। चोड़ो या माड़े चो, पोइ चवंदो आहे त मां मुस्लमान आहियां। इन दीन इंदल्लाहिल इस्लाम, रब साईं फरमाए थो दीन जेके बि आहिनि उन्हनि दीननि मां मज़हब प्यारे में प्यारो इस्लाम वारो आहे, जेको मुस्लमाननि खे रब साईं नसीब कयो आहे। अल्हम्दुलिल्लाह। इहे थिया आलम बरज़ख जा सुवाल। उन आलम बरज़ख खां पोइ आहे वरी आलम आख़िरत जो। आलम आख़िरत जो, आलम आख़िरत में उते हर हिकु इंसान जे अमलनि जी तौर थी हुई। इंसान जे अमलनि जी तौर थींदी आहे। नमाज़ जी तौर पंहिंजी शक्ल में उनखे कंदो जीअं बि करे,
रोज़े जी शक्ल, रोज़े जी नमाज़ जी शक्ल, ॿिया अमल सालिया उन्हनि खे हिकिड़ी सूरत तस्वीर ॾेई करे पोइ तारावी में विधो वेंदो आहे त हिन इंसान जा अमल कहिड़ा आहिनि, घणा थींदा, थोरा थींदा, जेकॾहिं अमल उन जा सालिया घणा थिया पोइ हुकुम थींदो आहे उनजे लाइ त हे नजात वठी वियो, हिनखे छुटकारो अची वियो। जेकॾहिं उन्हनि अमलनि में जवाब में कोताही कयईं त पोइ जवाबु इहो ईंदो त हे इंसानु कासिर रहिजी वियो। उन खां पोइ छहों जहान आहे आलम मआद, मआद आइन सां माना इंसान जे औज जी जाइ, फिरण जी जाइ, उहा किथे आहे? जीअं रब साईं फरमाए थो इन्ना फरज़ अलैकल क़ुरआन इन्नहु लराजिउक इला मआद। ऐं नबी पाक हे क़ुर से तुंहिंजे मथां नाज़िल कयोसीं, पर इन खां पोइ तोखे असां उन मआद ॾे मोटाईंदासीं। हाणे मआद माना इंसान जे मोटण जी जायूं ॿ आहिनि, हिकु जन्नत, ॿियो दोज़ख। जे मोमिन आहे त जन्नत में वेंदो, जेकॾहिं काफ़िर आहे त जहन्नम में वेंदो। जेकर मोमिन आहे त उहो हमेशह मोमिन जन्नत में रहंदो, जेको काफ़िर आहे उहो ॾिसबो, जेकर उहो काफ़िर अहिड़ो आहे जो तमामु वॾा गुनाह कया अथईं, उनजी माफ़ी उनखे न मिली सघी आहे त पोइ उहो हमेशह दोज़ख में हूंदो, कुझु वक़्त लाइ हूंदो। पोइ वरी पंहिंजे ईमान जी बरकत सां रब साईं उन जे नबीअ सॻोरे खे, वलीअनि खे चवंदो आहे त जी सिफ़ारिश कयो, सिफ़ारिश कंदा त पोइ उहो दोज़ख मां निकिरी ईंदो, जेकॾहिं न त पोइ हमेशह दोज़ख में हूंदो। काफ़िर ऐं मुशरिक हमेशह हूंदा दोज़ख में, हमेशह हूंदा। जेसि ताईं रब साईं जी मर्ज़ी आहे तेसि ताईं उहे उते हूंदा। इहे आहिनि 6 जहान इंसान जा। सो असांखे हिन 6 जहाननि में रब साईं फरमाए थो तव्हां मुंहिंजा बाना हो। रब अरवाह में जहान में बि, रूहनि जे जहान में बि तव्हां बाना हुयो। माउ जे पेट में हो त बि बाना हो, जो माउ जे पेट खां पोइ ॿाहिरि आया हो दुनिया में त बि मुंहिंजा बाना आहियो। जेकॾहिं वरी पोइ क़बर में विया हो त बि मुंहिंजा बाना हो। जेकॾहिं बरज़ख में आया हो त पोइ बि तव्हां मुंहिंजा बाना हो। आख़िरत में आया हो त बि तव्हां मुंहिंजा बाना हो। जे जन्नत में जन्नती विया त उहे बि मुंहिंजा बाना, जेके जहन्नम में विया उहे बि मुंहिंजा बाना। किसो ख़तमु। सो आहे मक़सदु इहो आहे त इंसानु पंहिंजो हिते रब साईं खे यादि करे ऐं ईअं सम्झे त मां रब साईं जो बानो आहियां। तोड़े खणी जहिड़ो बि उहिदो हुजे, जहिड़ी बि मंज़िल हुजे इंसान जी, आख़िर इंसानु बानो आहे रब साईं जो। रब साईं जे हुकुम खां ॿाहिरि न वेंदो। रब साईं जा हुकुम काम उन इंसान जे मथां लागू थींदा। दुआ आहे त रब साईं तमामु असांखे दुनिया जे जहान में पंहिंजे इम्तिहान में कामयाबु करे, आख़िरत में भी कामयाब करे। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बाक़ी बच्चा 10 दफ़ा 50 दफ़न में बिस्मिल्लाह सां छोड़ो कुलवला पढ़ो, उनजो सवाब बख़्शिबो हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। उन खां पोइ वरी हज़रत पीरान के साईं खे, पोइ वरी पंहिंजे सिलसिले जा जेके बि आहिनि अबा ताईं जेके बि आया सभिनी खे सवाब बख़्शिजे। उहो चइबो त मुंहिंजा रब साईं जेका असांजे मुर्शिदनि जे मथां रहम ऐं करम जी नज़र फरमाई अथई, उनजी लताइफ़नि खे खुलियो अथई ऐं उन्हनि जी बरकत सां असांजे मथां बि उहा रहमत वारी नज़र फरमाए। आमीन। हाणे पढ़ो कुल वल्लाह त ॿुधी कुझु कयूं। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد قل الله أحد الله الصمد لم يلد بسم الله الرحمن الرحيم قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहु अकबर। اللهم آمين। سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين। मुझे आलम बताएं कि जो किया मैं खुद पढ़ा थे इनका सवाब असा हजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बरकत से उनके बाद हज़रत कुरान की साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु शरीफ करते थे और हम बात देखिए असांजा कीरत मुर्शिद वाजिद साहब रहमतुल्लाह अलैहि जुबे गए उन सभिनी खे सवाब बख़्शो थे जेका असांजे मुर्शिदनि जे मथां रहम ऐं करम जी नज़र फरमाए असांजे मथां बि उन्हनि जे तुफ़े ते उन्हनि जे सदक़े दुआई नज़र फरमाए। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अफ़ज़लु ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह 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 ला इलाहा محمد رسول الله صلى الله عليه وسلم إلا الله 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 إلا الله
पंहिंजे इस्म आज़म जी बरकत सां ॿिन्हिनि जहाननि में असांजे पंहिंजनि ख़ासि प्यारनि काननि में झांकर इन इस्म आज़म जी बरकत सां ॿिन्हिनि जहाननि में राज़ी थी इस्म आज़म जी बरकत सां ॿिन्हिनि जहाननि जूं भलायूं ऐं बरकतूं नसीब फरमाए इन इस्म आज़म जी बरकत सां ॿिन्हिनि जहाननि जे मुसीबतुनि ऐं तकलीफ़ुनि खां बचाए ईमान इस्लाम कामिल सां जीअं असांजो दुनिया में ख़ात्मो बिल ख़ैर थिए आमीन रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़िही सय्यिदना मुहम्मद व अला आलिही व सहबिही व बारक व सल्लम ला इलाहा इल्लल्लाह हाँ भी पोइ कयूं था है न